कि जेकी गवर्नेंस जो हिसाब अचे थो वो इन वास्ते सही ना है कि जेकी ऑफिसर्स अचन था सभिनि जी ॻाल्हि न कंदमि, लेकिन जेका अचन था उन में करप्शन जो एलिमेंट अचे थो, उन जे अंदर जेको आहे माण्हुनि खे जेकी शइ मिलण खपे उहा पूरी नथी मिले। उन ॻाल्हि जे मथे मां चाहींदुमि इन फॉरम ते कि हुकूमत इन ॻाल्हि ते एक्शन वठे। मां चीफ मिनिस्टर साहब के भी रिक्वेस्ट कंदुमि कि कम से कम पंहिंजे मिनिस्टर्स के इहो चवनि और पंहिंजे डिपार्टमेंट्स के जेका भी ग़लति माण्हू आहिनि या ग़लति कमु करनि था उन्हनि जे मथे नज़रसानी थिए, सख़्ती थिए और उन्हनि जे मथे उन्हनि जो एहतिसाब लाज़मी हुजणु खपे। छाजे लाइ जेकी पब्लिक जी चीज़ अगरि पब्लिक खे नथी मिले, असां पब्लिक रिप्रेज़ेंटेटिव सिर्फ़ु चई सघूं था, इनफोर्स असां नथा करे सघूं, छाजे लाइ असांजे मातहत न आहे। स्कीम्स असां ॾेई छॾियूंसीं, ठीकु आहे, और उन स्कीमनि ते माण्हुनि असांखो सवाल कयो कि साईं तव्हां असांजा कमु छो नथा कराए ॾियो। पोइ उन्हनि खे सम्झायोसीं कि जी हे डिपार्टमेंट खे असां जेको ॾिनोसीं पाक PWD खे, फेडरल गवर्नमेंट खे, उहो अची इन हुकूमत अची उन इदारे खे ई ख़तमु करे छॾियूं। लेकिन आवाम जो त मसइलो रहियो कम जो, उन ते असां छा कयोसीं, जेको हाणे असांखे 23-24 में पैसा मिलिया, ठीकु आहे, जेका असांखे फेडरल गवर्नमेंट जे तरफ़ों, उहो उन स्कीमनि खे वरी असां मोटी ॾिनोसीं पब्लिक हेल्थ वारनि खे, प्रोविंशियल वारनि खे। छाजे लाइ असांखे मथो हुकुम मिलियो कि तव्हां पंहिंजे प्रोविंशियल वारनि खे ॾियो, फेडरल गवर्नमेंट खे न ॾियो। उहो बि हिकिड़ो इदारो उहो बि ख़तमु थी वियो। हाणे उहो कमु जेका आहिनि हुननि जी IT थी आहे न, सॉरी RDD रूरल डेवलपमेंट खे असां ॾिनासीं उहो पैसा, RDD रूरल डेवलपमेंट खे उहे पैसा मिलिया आहिनि, जंहिं ते उहा ई ॻाल्हि अचे थी गवर्नेंस जी कि असांखे मजबूरन वञी आख़िर में चेयरमैन साहब खां रिक्वेस्ट करणी पई कि असीं इंजीनियर बार चेंज थियनि था, इहो न थियणु खपे, त माण्हू जा कम थियनि कम से कम। इन में बि एलिमेंट तव्हां सम्झो था छाजे लाइ इंजीनियर चेंज थींदा आहिनि। तो इन वजह खां असां और असांखे इहा तकलीफ़ थिए थी कि असां जवाबु ॾियूं आवाम खे, असां जवाबु नथा ॾेई सघूं उन्हनि खे क्लियरली, त उहा असांजी बेइज़ती थिए थी। असांखो माण्हू पुछा करनि था कि भई छो नथा तव्हां कमु करायो, जॾहिं हिकिड़े घुमरे तव्हां अनाउंस करे चुका हो, थी चुको आहे, पैसा अची चुका आहिनि, और सिर्फ़ु इन जी वजह खां त चेयरमैन साहब स्ट्रिक्ट एक्शन वठी चई कि मूंखे बिल्कुलु, और इहो टेंडर भी थी विया आहिनि, सभु कुझु थी वियो, लेकिन एक्सिक्यूट नथा थियनि।